ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा मूंखे फ़ोन कयो ऐं 4 डिसंबर ते जेका हड़ताल आहे उन मुतलिक़ मूंखां पुछियईं, हाल वाल वरितईं, चईसीं तव्हां सां ॻाल्हाइणु घुरूं था। मां चयो बिल्कुलु ॻाल्हायो। असांजो आकाश मल्ला GSM क़ौमी महाज़ जो सीनियर पार्टी जो वाइस चेयरमैन ऐं असांजो नूर मोहम्मद ख़ासकेली जेको गुज़िरियल 1.25 महीने खां वठी एजेंसियूं खणी वियूं आहिनि, जंहिंजी का ख़बर न आहे त कहिड़े ॾोह में कहिड़े केस तहत छाजे करे हुनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। असां उन जी बाज़ियाबी जे लाइ एहतिजाज पिया कयूं। असांखे इहो बि यकीन न आहे त आया हिन खे मारियो वियो आहे या हिन खे टार्चर कयो थो वञे। असां चयोसीं त तव्हां सिंध जा जेको आहे वज़ीर दाख़िला वारो महकमो तव्हां वटि आहे ऐं जेके बि सिविल या फ़ौजी जेके एजेंसियूं आहिनि उहे सभु हुकूमत जी तहवील में आहिनि। अवां असांखे ॿुधायो त आकाश मल्ला खे छो गिरफ़्तार कयो आहे। चई मूंखे का ॼाण कोन्हे ऐं तव्हांखे ख़बर आहे पाण त अछे कारे जा मालिक केरु आहिनि। मां चयो बिल्कुलु असांखे ख़बर आहे त असांजा का हिते हक़ीक़ी हुकुमरानी आहे उहा पंजाब जी आहे, जेको असांजे मथां ताक़त जे ज़ोर ते फ़ौज जे ज़ोर ते असांखे ग़ुलाम बणायो वेठो आहे, असांजे पैदावारी ज़रियनि ते कब्ज़ो कयूं वेठो आहे ऐं सिंध खे कानूनी सम्झी ईअं खणी चइजे त असांखे फ़तह थियल इलाइक़ो सम्झी असां सां मज़लूमनि ग़ुलामनि वारो वर्ताव कयो थो वञे ऐं हक़ीक़ हुकुमरानी उन्हनि जी आहे जेको आहे सो। ऐं चईसीं तव्हां सां ॻाल्हाइणु घुरूं था। मां चयो बिल्कुलु ॻाल्हायो। सिंध तव्हां सां कहिड़ियूं ॻाल्हियूं थी सघनि थियूं ऐं हक़ीक़ी तरह सिंध अॼु ग़ुलाम आहे ऐं असां ग़ुलाम आहियूं ऐं ग़ुलाम क़ौमुनि जी जेका स्ट्रगल ऐं जदोजहद हूंदी आहे उहा आज़ादी जे लाइ हूंदी आहे। तव्हांजे वस में त कुझु कोन्हे, अवां पाण नौकिरी था कयो पंजाबियुनि जी जेको आहे सो। ऐं साईं वेझे भली मां चयो बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं। तव्हां जे करे सिंध जे लाइ कुझु करे सघो था त तव्हांजी असांजे अमल खे एप्रिशिएट कंदासीं। बाक़ी तव्हां त पाण नौकिरी था कयो ऐं हिते पंजाब जा मिसाल पीपुल्स पार्टी जेका सिंधी क़ौम खे क़ौम ई नथी सम्झे त असां हिकु क़ौम आहियूं, छो त 73 जे आइन तहत असां खां क़ौमी हैसियत वारो जेको हैसियत खसी वई आहे। असां सभु पाकिस्तानी क़ौम जो हिसो आहियूं ऐं जेके माण्हू असांजे क़ौमी वजूद जा इनकारी आहिनि उहे असांखे छा ॾेई सघंदा जेको आहे। त हाणे असां चऊं था त बाबा पाकिस्तान में भली खीर जूं माखीअ जूं नंदियूं आईंदा तॾहिं बि सिंधी माण्हू पाकिस्तान में रहण जे लाइ तयारु न आहे। पाकिस्तान दहशतगर्दी जो अॾो आहे ऐं दुनिया जे अंदरि जेकॾहिं हक़ीक़ी तौर ते दहशतगर्दी ख़तमु करणु घुरनि था जेको आहे सो अक़वाम मुतहिदा, यूरोप वारा या सॼी दुनिया जा जेके मुतासिर मुल्क आहिनि दहशतगर्दी खां, उहे दहशतगर्दी हक़ीक़ी तौर ते ख़तमु करणु घुरनि था त पोइ पाकिस्तान खे ख़तमु करिणो पवंदो हुननि खे, छो त दहशतगर्दी जो सिंबॉल पाकिस्तान आहे। अॼु ॾींहं ताईं जेके बि दहशतगर्द गिरफ़्तार थिया आहिनि उहे सभु पंजाबी आहिनि ऐं सभिनी जा हेड क्वार्टर अॼु बि पंजाब में आहिनि जेको आहे। तो असां चऊं था ऐं उनखे सलाह था ॾियूं त सिंध अमन जी मुहबत ऐं प्यार जी धरती आहे ऐं अवां हक़ीक़ी तौर ते जेकॾहिं क़ौमुनि खे उहो पंहिंजा अख़्तियार ॼणा घुरो था त पोइ तव्हांखे सिंधियुनि खे बलोचनि खे जी क़ौमी आज़ादी जी जंग खे तस्लीम करिणो पवंदो ऐं उन्हनि खे आज़ादी ॾियण में मदद ॾियणी पवंदी जेको आहे।